मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जैं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे ऐं पूरी काइनात जे मथां उहो अल्लाह ताला बादशाह आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर ज़िंदगी जे अंदरि तव्हां असांखे इम्तिहान जे अंदरि लाथो आहे ऐं हक़ीक़ी जेकी ज़िंदगी अल्लाह ताला बनाई आहे उहा ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी जे ऐलान ऐं उन ज़िंदगी जी ख़बर 1,24,000 पैगम्बर ॾेई चुका आहिनि ऐं 1,24,000 पैगम्बर ई हिकु टेम ई ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि जे अंदरि इहा ख़बर ॾिनी त तमामु इंसाननि जी बहितरीन जेकी ज़िंदगी आहे उहा अल्लाह ताला आख़िरत में बनाई आहे ऐं उहा ज़िंदगी जन्नत वारी ज़िंदगी आहे। पोइ यकीन तौर ते हर हिकु पैगम्बर जे ज़माने जे अंदरि काफ़ी माण्हुनि ईमान बि आंदो ऐं काफ़ी माण्हू जेको आहे सरकश थिया ऐं उन्हनि कुफ़ुर खे इख़्तियार कयो ऐं जंहिं बि ईमान आंदो अल्लाह ते ऐं उन जे रसूल ते त अल्लाह ताला उन्हनि खे फलाहीअ ते पहुचायो ऐं जंहिं बि सरकशी ऐं कुफ़ुर खे ख़रीद कयो त उन्हनि जेको आहे तमामु वॾो नुक़सानु पंहिंजे मथां खयों ऐं आख़िरत जो वबाल पंहिंजे मथां खयों। अल्लाह ताला हर हिकु ज़माने जे अंदरि मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजा सहीफ़ा ऐं पैगम्बर सां गॾोगॾु अल्लाह ताला किताब खे नाज़िल कयो। सहीफ़ा ऐं किताब नाज़िल करण जो मक़सदु छा हुयो? किताब ऐं सहीफ़नि जे नाज़िल थियण जो मक़सदु इहो हो त ताकी इंसान अल्लाह ताला खे यादि कनि ऐं जंहिं अल्लाह ताला इंसान जी तख़लीक़ कई आहे इंसान पंहिंजे हक़ीक़ी जेको आहे ख़ालिक़ खे सुञाणे। इंसान जो लफ़्ज़ जेको आहे उहो निस्यान खां वरितलु आहे ऐं निस्यान जी जेकी माना बीहंदी आहे उहा वेसर बीहंदी आहे। इंसान हर हिकु मौक़े ते ॻाल्हि खे वाक़े खे ऐं ख़बर खे विसारींदो आहे। पोइ जीअं जो इंसान खां वेसर थींदी आहे पोइ उन वेसर खे यादि करण जे लाइ अल्लाह ताला दुनिया में 1,24,000 पैगम्बर मोकिलिया ऐं जंहिं पैगम्बरनि इंसान खे हर हिकु मौक़े जे अंदरि हर हिकु टेम जे अंदरि इहा ख़बर ॾिनी तव्हांजो रब जेको आहे उहो अकेलो आहे ऐं उन तव्हांजी तख़लीक़ कई आहे ऐं दुनिया हिकिड़ो आलम आहे जेको नंढो आहे ऐं अनक़रीब ख़तमु थी वेंदो ऐं तव्हां पंहिंजे अल्लाह खे यानी जेको तव्हांजो रब आहे उनखे जेको आहे तव्हां यादि कयो ऐं उनजे अहकाम ते ज़िंदगी बसर कयो। पोइ ईअं ई अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि बि कंहिं जॻहनि ते अल्लाह ताला वाक़ियात खे बयानु कयो जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा वाक़िया। पोइ कुझु वाक़िया अहिड़ा आहिनि कंहिं क़ौमुनि जा जंहिंजे मथां ख़ुदा अज़ाब खे जारी कयो ऐं कुझु वाक़िया अहिड़ा आहिनि जंहिं क़ौम खे अल्लाह ताला बुलंद कयो। ऐं ईअं ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जो इरशाद आहे त अल्लाह ताला बाज़ क़ौमुनि खे हिन क़ुरान जे ज़रिए सां बुलंद थो करे ऐं बाज़ क़ौमुनि खे अल्लाह ताला हिन क़ुरान जे ज़रिए सां हलाक थो करे। पोइ अल्लाह जे नबी आख़िरी में इहो फ़रमायो त उन क़ौम खे हे क़ुरान जेको आहे फलाहीअ ते पहुचाए थो ऐं बुलंदी ते पहुचाए थो जंहिं क़ौम पंहिंजा मामला हिन क़ुरान जाॾो रखिया ऐं चईं त हाणे असां पंहिंजा मामला असां पंहिंजी ॾेती लेती असां पंहिंजो कारोबार असां पंहिंजा मामलात अल्लाह ताला जी शरीयत जे मुताबिक़ कंदासीं। फ़रमायूं त इन क़ौम खे क़ुरान जेको आहे बुलंदी ते पहुचाईंदो।
ऐं जंहिं क़ौम अलाह ताला जे अहकाम खे पोइते कयो ऐं पंहिंजे कानून खे ऐं पंहिंजे तरीक़े खे अॻिते रखियो त इहा क़ौम हर हिकु ज़माने जे अंदरि नाकाम रही आहे ऐं नाकाम थी आहे। ऐं ॿियो जेको अलाह ताला हिन क़ुरान हकीम जे अंदरि वाक़िअनि खां बाद में अलाह ताला ॿी जेकी ख़बर ॾिनी आहे उहा अलाह ताला तौहीद जी ॾिनी आहे त तव्हांजो जेको रब आहे उहो ॿ न आहिनि, तव्हांजा रब जेको आहे टे न आहिनि, तव्हांजा रब को चारि न आहिनि या उनखां ज़्यादा न आहिनि, तव्हांजो रब जेको अकेलो आहे। कुल हू अल्लाहु अहद, उहो अलाह ताला अकेलो आहे। अल्लाहु समद, ख़ुदा बेनियाज़ आहे। लम यलिद, ख़ुदा खां कोई बि पैदा नाहे थियो। वलम यूलद, ऐं अल्लाह बि कंहिंखां पैदा नाहे थियो। वलम यकुल लहू कुफुवन अहद, ऐं अल्लाह सां हिन पूरी काइनात जे अंदरि कोई हिकिड़ो बि जेको शरीक न आहे। हे अलाह ताला तौहीद खे क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयो, यानी मालूम थिए थो क़ुरान जो ॿियों हिसो तौहीद ते आहे। हाणे क़ुरान जो जेको टियों हिसो आहे उहो मसाइल ते आहे, जंहिंमें तलाक़ जा मामला, ॾेती लेते जा मामला, ख़रीद फ़रोख़्त जा मामला, या अहिड़ी तरह ज़कात जा मामला, व्याज जो नुक़सान ऐं व्याज कहिड़ी सूरत में व्याज थींदो आहे, ऐं शराब जी हुरमत, ऐं इन सां गॾोगॾु ज़िना जी हुरमत, हे अलाह ताला मसाइल खे बयानु कयो। हे क़ुरान जो टियों हिसो। ऐं क़ुरान जो चोथों हिसो जेको आहे उहो आहे मामलात ते। त हाणे तव्हांखे दुनिया जे अंदरि नेठि इंसान सां उथिणो बि पवंदो ऐं वेहणो बि पवंदो, जंहिंखे चइबो तव्हांजो माशरो। उन माशरे में सभ खां पहिरियां इंसान खे जेको क़रीब हूंदो आहे उहो उनजो पीउ ऐं माउ हूंदो आहे। उनखां पोइ घरवारी, ॿाहिरि ऐं औलाद, ऐं इन खां पोइ आहिस्ते आहिस्ते रिश्तेदारी ॿाहिरि निकिरे थी। हाणे पोइ अलाह ताला उन रिश्तेदारी में हलण जो बि तरीक़ो हिन क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयो। यानी हे क़ुरान हकीम जेकी नाज़िल थी आहे इंसान जी रहनुमाई लाइ नाज़िल थी आहे ऐं इंसान खे जहालत खां कढी करे रोशनी जे तरफ़ आणण वारी हीअ किताब आहे। इन जे करे अलाह ताला फरमायो अलिफ लाम रॉ किताबुन अनज़लनाहु इलैका लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। बेशक अल्लाह ताला हिन किताब खे नाज़िल कयो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, ताकि लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर, ताकि जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि खे अंधेरी खां कढी करे रोशनी जी तरफ़ खणी अचनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी वञे, हाणे हिते अल्लाह ताला कुफ़ुर खे जेको तशबीह ॾिनी आहे उहा अल्लाह ताला अंधेरी सां ॾिनी आहे। यानी कुफ़ुर आहे ई अंधेरी, जंहिंमें बंदो मासियत में, गुनाहनि में ऐं फ़िस्क ऐं फुजूर में लॻो पियो आहे। हाणे पोइ अल्लाह ताला शरीयत मोकिली, अल्लाह ताला इल्मु मोकिलियो। इल्मु मोकिलण खां बाद में जॾहिं बंदो इस्लाह पंहिंजी कंदो आहे ऐं बंदो जॾहिं पंहिंजे मामलात खे खणी करे अॻिते हलंदो आहे, अल्लाह ताला जे अहकाम खे खणंदो आहे, त पोइ हाणे इहो अंधेरी खां निकिरी करे रोशनी तरफ़ अचणु शुरू थींदो आहे। त इन जे करे अल्लाह ताला फरमायो हे किताब असां इन जे करे नाज़िल कई आहे ताकि हिन किताब जे ज़रिए सां जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे अल्लाह खां ख़ौफ़ ॾियाराइनि ऐं तव्हांखे अल्लाह ताला जो तारुफ़ कराइनि। हाणे जॾहिं अल्लाह जो तारुफ़ थी वियो त यकीन तौर ते तव्हां अंधेरी खां निकिरी करे रोशनी तरफ़ ईंदो, ऐं जिन जो रोशनी तरफ़ ईंदो त पोइ अल्लाह ताला तव्हां खां राज़ी थींदो बिइज़्नि रब्बिहिम इला सिरातिल अज़ीज़िल हमीद। ऐं उहो अल्लाह ताला तव्हांखे सिधे रस्ते ते हलाईंदो ऐं उहो रब तव्हांजो ग़ालिब आहे। त मैं भाइर दोस्तो, असां हर टाइम जेको शुक्र अदा कयूं त अल्लाह ताला असांखे इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे ऐं अल्लाह ताला असांखे कुफ़ुर खां ऐं मासियत खां बचाए छॾियो। हाणे ईअं न आहे त बसि मुस्लमान थियासीं ऐं कुफ़ुर खां बची वियासीं, हाणे बसि जन्नत का असांजी मुक़दर थी वई, न, इन खां बाद में बि अमल करणा आहिनि। मथां शैतान इन पटी में रखे त अल्हम्दुलिल्लाह तूं मुस्लमान थी वियो आहे, हाणे भले तूं इंसाननि सां वञी करे ज़ुल्म कर पर पोइ बि तूं जन्नत में वेंदे। ईअं हरगिज़ न आहे, ईअं बिल्कुलु बि न आहे। त बंदो जॾहिं मासियत ज़्यादा कंदो आहे, गुनाह ज़्यादा कंदो आहे ऐं गुनाह ज़्यादा थी वेंदा आहिनि, पोइ इंसान जी दिलि जे अंदरि ख़ैर नाहे ईंदो। जॾहिं ख़ैर नाहे ईंदो बाज़ोक़ात इंसानु इस्लाम खां निकिरी बि वेंदो आहे। त ईअं बिल्कुलु बि न आहे त तव्हां मुस्लमान जे घर में पैदा थिया हो
हाणे तव्हांखे जीअं मर्ज़ी पवे तव्हां तीअं जेको अमल कयो तव्हां जन्नत में वेंदो, ईअं हरगिज़ न आहे। बल्कि अलाह ताला अॻिते बि जेको आहे सभिनी खे इंसाननि खे अलाह ताला हिकु मैदान जी दौड़ में लाथो आहे। पोइ उहे काफ़र हुजनि, पोइ उहे ईसाई हुजनि, उहे यहूदी हुजनि, दुनिया जो कहिड़ो बि मज़हब हुजे, ऐं उहे मुस्लमान हुजनि, अलाह ताला हिकिड़ी शइ जो हुकुम ॾिनो आहे त तव्हां मां ॾिसां केरु बहितर अमल करे मुंहिंजे तरफ़ अचे थो, ऐं अमल मां उनखे ई पसंदि कंदुमि जेको अमल मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। तरीक़ो मां उनखे जेको आहे पसंदि कंदुमि। बाक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अलावा जेको बि तरीक़ो आहे उहो तरीक़ो मां वटि क़ाबिल क़बूल न आहे। अलाह वटि जेको तरीक़ो पसंदि आहे ऐं अलाह ताला खे जेको महबूब आहे उहो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। इन करे अलाह ताला क़ुरान हकीम में ॿिए मक़ाम ते फरमायो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। अल्लाह ताला जंहिं शइ खे पसंदि करे थो, जंहिं तरीक़े खे पसंदि करे थो, ए इंसानु यादि रखे छॾिजो दुनिया जो कोई बि तरीक़ो न आहे सवाइ जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। इनखे ख़ुदा पसंदि करे। यानी हाणे इहो जेकी ख़बर पहुती न, इहो डायरेक्ट क़ुरान हकीम खां पहुती। ऐं क़ुरान हकीम छा आहे? नस आहे। जंहिं जॻह ते क़ुरान जो फ़रमान अची वञे त ॻाल्हि ख़तमु। हाणे बसि हाणे अॻिते कंहिं क़िस्म जी कोई बि अॻिते गुंजाइश न ॾिठी वेंदी। छाजे करे? अल्लाह ताला जो कौल अची वियो आहे त मामिलो ख़तमु। अल्लाह ताला फरमाए दुनिया में कंहिं बि इंसान जो अमल तरीक़ो उनखे मां पसंदि नथो कयां, महबूब नथो रखां। हा, हिकिड़ो तरीक़ो आहे, उहो तरीक़ो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। उहो तरीक़ो जेको आहे मां वटि हलंदो, ऐं उन ई तरीक़े ते जेकॾहिं अगरि तव्हां हली करे अचो था मुंहिंजी तरफ़, तव्हांजा अमल बि जेको आहे उहो बहितर वेंदा। इन खां पोइ अल्लाह ताला पंहिंजी ताक़त खे बयानु कयो। अल्लाह ताला फरमायो अल्लाह हिल्लज़ी लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़। यादि रहणु खपे त अल्लाह उहा ज़ात आहे जीअं अल्लाह ताला आसमान खे बनायो ऐं जीअं अल्लाह ताला ज़मीन खे बनायो। ज़मीन हिकु न आहे, आसमान बि हिकु न आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला ॿिए मक़ाम ते फरमायो उहो रब जंहिं 7 आसमान बनाया ऐं 7 ज़मीनूं बनायूं। हाणे असां हिकिड़ी ज़मीन जो चकर जेको आहे मुकमल नथा करे सघूं। दुनिया में केतिरी बि दौड़ लॻायो, ज़मीन जो चकर जेको आहे कंप्लीट नथा करे सघूं। ज़मीन जो चकर जेको आहे कंप्लीट नथा असां करे सघूं। दुनिया जे अंदरि अहिड़ा बि इलाइक़ा आहिनि जिते हिन टाइम असां वटि हिते जेको आहे ॾींहुं आहे, दुनिया जा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते हिन टाइम ॾींहुं न आहे बल्कि राति आहे, बल्कि राति आहे। उते अमेरिका जा कुझु इलाइक़ा आहिनि जेको हिन टाइम असां वटि ॾींहं जा तक़रीबन हिन टाइम 1:30 थिए थो। हिन टाइम अमेरिका US में अहिड़ा कुझु इलाइक़ा आहिनि जिते हिन टाइम ॾींहुं न आहे बल्कि हिन टाइम उते राति आहे। ऐं न्यूज़ीलैंड में त कन्फर्म हिन टाइम ॾींहं जो 1:30 थिए थो न, त न्यूज़ीलैंड में कन्फर्म इहा ॻाल्हि आहे त उते राति जो 1:30 थिए थो। त हीउ निज़ाम कीअं फिरायो आहे? हीउ निज़ाम अलाह ई जोड़ियो आहे। हीअ ताक़त कंहिंजी आहे? हीअ ताक़त अल्लाह ताला जी आहे। त अल्लाह ताला फरमायो रब उहो आहे जंहिं 7 ज़मीनूं बनायूं ऐं 7 आसमान बनाया। ऐं तव्हां उन अल्लाह ताला जी तरफ़ झुको। अल्लाह हिल्लज़ी लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़। अल्लाह उहा जंहिं आसमान खे बनायो ऐं ज़मीन खे बनायो। ऐं पोइ अल्लाह ताला काफ़िरनि जी हलाकत बयानु कई। अल्लाह ताला फरमायो व वैलुल लिल काफ़िरीन मिन अज़ाबिन शदीद। अल्लाह ताला क़यामत ॾींहुं काफ़िरनि खे अज़ाब तमामु वॾो ॾुखियो ॾींदो। छाजे करे? काफ़िर कंहिंखे चइबो आहे? काफ़िर उनखे चइबो आहे जंहिं अल्लाह जो साफ़ तौर ते इनकार कयो ऐं नबी जो साफ़ तौर ते इनकार कयो। अल्लाह ताला फरमायो इन्हनि जे लाइ क़यामत ॾींहुं तमामु वॾी हलाकत आहे। इन्हनि जे लाइ क़यामत ॾींहुं तमामु वॾो ॾुखियो मरहलो आहे काफ़िरनि जे लाइ। छाजे करे? कुफ़ुर उन्हनि पंहिंजे मथां खयो आहे। ऐं पोइ अॻिते अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीन यस्तहिब्बून अल हयात दुनिया। यादि रहणु खपे हिकिड़ी ॻाल्हि यादि रहणु खपे त अल्लाह ताला फरमायो काफ़िर जेके आहिनि उहे अल्लाह सां मोहबत नथा कनि, उहे रसूल सां मोहबत नथा कनि, बल्कि उन्हनि जी मोहबत जेकी आहे दुनिया सां ई। ऐं यादि रहणु खपे त मोहबत छा खे चइबो आहे? मोहबत उनखे चइबो आहे जंहिं खां बग़ैर इंसानु रही न सघे, उनखे मोहबत चइबो आहे। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि साईं मूंखे तोसां ॾाढी ज़्यादा मोहबत आहे, मां तोखां बग़ैर नथो रही सघां। त अल्लाह ताला उनजो ज़िक्र क़ुरान हकीम में कयो। अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीन यस्तहिब्बून अल हयात दुनिया। बेशक उहे काफ़िर जेके मोहबत कनि था दुनिया सां अलल आख़िरते, आख़िरत जे मुक़ाबले में। हाणे मोहबत दुनिया सां मोहबत अची वई न, जॾहिं दुनिया सां मोहबत अची वई न त बंदो चवंदो न दुनिया खां बग़ैर मां रही नथो सघां। ऐं सहाबा जी मोहबत अहिड़ी न हुई, मुसलमाननि जी अहिड़ी मोहबत न हुई। छाजे करे? सहाबा ॾिसो जिहाद में जॾहिं निकिता न त सहाबा खे इहो बि त नज़र अचे पियो न यार जेकॾहिं अगरि क़तल थी वियासीं त दुनिया वारो मामिलो ख़तमु थी वेंदो। त सहाबा चयो त भले जेकॾहिं अगरि क़तल थी वञूं, शहीद थी वेंदासीं न
दुनिया ख़त्म थींदी, आख़िरत वारी ज़िंदगी अल्लाह ताला बनाए छॾी आहे। सहाबा जी नज़र फौरी तौरु आख़िरत वारी नज़र ते हुई ऐं अल्लाह ताला फरमायो काफ़र जेके आहिनि अल्लज़ीन यस्तहिब्बून अल हयात दुनिया, काफ़र जेको आहे मोहबत कंदा दुनिया सां। हाणे काफ़रनि जी जॾहिं मोहबत दुनिया सां अची वई त काफ़रनि खे आख़िरत न वणंदी बिल्कुलु। उन्हनि जो त बसि दुनिया ई सभु कुझु आहे, हिते ई खाई वठो, हिते ई पी वठो, हिते ई जेको आहे ऐश आहे, आख़िर जी ज़िंदगी न आहे बिल्कुलु, छॾे ॾियो न ज़िंदगी खे। कंहिं ॾिठी आहे आख़िर जी ज़िंदगी न ॾिठी कीअं आहे? हे काफ़रनि जी सोच आहे। मुस्लमान जी बिल्कुलु इहा सोच न आहे। मुस्लमान छा चवंदो आहे, या अल्लाह मुंहिंजी दुनिया बि बहितर कर, मुंहिंजी आख़िरत बि बहितर कर। हे हिकु मुस्लमान जो यकीन आहे। ऐं हमेशह ख़ुदा खां दुआ बि इहा घुरंदा कयो, या अल्लाह दुनिया जो मामिलो बि आसान बना, आख़िरत जो मामिलो बि असांजे लाइ आसान बना। त हे अल्लाह ताला काफ़रनि जी कबात खे बयानु कयो त काफ़र जेको आहे अल्लज़ीन यस्तहिब्बून अल हयात दुनिया अलल आख़िरती, काफ़र मोहबत कनि था दुनिया सां आख़िरत जे मुक़ाबले में। वयसुद्दून अन सबीलिल्लाह, ऐं अल्लाह ताला जे रस्ते खां रोकनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दीन जी मिनत अल्लाह जे नबी शुरू कई ऐं दावत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुरू कई त पोइ काफ़रनि मुख़्तलिफ़ जेको आहे मनसूबा ठाहिणु शुरू कया त कहिड़े तरीक़े सां इस्लाम खे जेको आहे नेठि रोकियो वञे। उन्हनि सभ खां पहिरियों तरीक़ो इहो ठाहियो त बसि नबी खे ख़तमु जेकॾहिं असां कयोसीं न त मामिलो ख़तमु थी वेंदो बसि। पोइ उन्हनि मुख़्तलिफ़ मनसूबा ठाहिया त कंहिं न कंहिं तरीक़े सां नबी खे जेको आहे शहीद कयो वञे, नबी खे जेको आहे माज़अल्लाह क़तल कयो वञे, ऐं उन मनसूबे में उहे नाकाम थी विया। पोइ उन्हनि ॾिठो त यार हाणे जेकॾहिं मुस्लमाननि जी तादाद थोरी थोरी वधंदी वञे थी न, पोइ उन्हनि टारगेट कंहिंखे बनायो, टारगेट साहबा खे बनायो। काफ़ी साहबा शहीद बि थी विया। जॾहिं साहबा जी तादाद बि वधणु शुरू थी वई ऐं काफ़रनि खे हाणे तसली थी त हाणे इस्लाम जेको आहे रुकंदो न, हाणे इस्लाम बिल्कुलु बि न रुकंदो, पोइ काफ़रनि वरी बि हिकिड़ो मनसूबो ठाहियो। उहो मनसूबो इहो ठाहियूं, आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, अल्लाह जे नबी वटि आया, चइसि हाणे हीअं था कयूं, हाणे तव्हां सां असां कयूं था सुलह। सुलह इहा आहे तव्हां सां त कुझु टाइम जे लाइ असां तव्हांजे रब जी इबादत कयूं था जेको अल्लाह आहे, ऐं तव्हां चओ था अल्लाह ई असांजो रब आहे। कुझु टाइम असां उनजी इबादत कयूं था ऐं पोइ तव्हांजे लाइ बि मुनासिबु आहे त पोइ कुझु टाइम तव्हां असांजे बुतनि जी इबादत कयो। हे काफ़रनि जेको आहे मुख़्तलिफ़ काफ़र आया। इन काफ़रनि में को नॉर्मल काफ़र न हुया, बल्कि वॾा वॾा सरदार हुया, वॾा वॾा सरदार। उन्हनि चयो असां कुझु टाइम जेको आहे न असां तव्हांजे रब जी इबादत कयूं था, ऐं पहिरियों असां तव्हांखे ईअं सम्झो, सोली सिंधी में उन्हनि चयो त असां तव्हांखे पहिरियों प्रोटोकॉल था ॾियूं। पहिरियों तव्हां असांजे बुतनि जी इबादत बिल्कुलु बि न कयो, पहिरियों असां तव्हांजे रब जी इबादत कंदासीं, पोइ तरीक़ो हिकिड़ो ॿुधायूं। चए तरीक़ो हीअं ठाहियूं था, तरीक़ो इहो ठाहियूं था त हिकिड़ो साल जेको आहे असां तव्हांजे रब जी इबादत कयूं था, ईंदड़ साल जीअं जो अचे उन साल तव्हां असांजे बुतनि जी इबादत कयो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि जे इन कौल खे ॿुधी करे अल्लाह जा नबी वॾा हैरान थिया त नेठि हिननि जो दिमाग़ु काॾे थो वञे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हिकिड़ी घड़ी बि ईअं न थींदो जो मां अल्लाह खां हटी करे कंहिं गैरुल्लाह जी इबादत कयां, हिकिड़ी घड़ी बि। जॾहिं अल्लाह जे नबी इहो फरमाइनि त काफ़रनि खे तसली थी त हाणे नबी जेको आहे असांजे बुतनि जी इबादत न कंदो। पोइ काफ़रनि जो ठीकु आहे साईं, भला टाइम टेबल कुझु लहूं था, कुझु टाइम टेबल पीरियड हेठि लहूं था। पोइ काफ़रनि जो साईं ठीकु आहे, हाणे साल तमामु वॾी पीरियड आहे, हाणे हिकिड़ो महीनो जेको आहे पीरियड बनायूं था। अल्लाह जे नबी फरमायो सिर्फ़ु हिकिड़ी घड़ी बि नथी थी सघे जो मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खे छॾे करे कंहिं गैर जी इबादत कयां। पोइ अल्लाह ताला फरमायो कुल या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून वला अंतुम आबिदून मा अअबुद वला अना आबिदु मा अबदतुम वला अंतुम आबिदून मा अअबुद लकुम दीनुकुम वलिय दीन। काफ़रनि जो पंहिंजो दीन रहे ऐं मुस्लमाननि जो पंहिंजो दीन ई रहंदो। काफ़र पंहिंजे दीन ते ऐं मुस्लमान पंहिंजे दीन ते। हाणे ॾिसो काफ़र हिते बि जेको हिकिड़ी डंडी आई त मतां असांजो कुझु फितनो अॻिते वधे, कहिड़े न कहिड़े तरीक़े सां असां इस्लाम खे रोकियूं, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती सां अल्लाह जे नबी मना कराई त बिल्कुलु ईअं नथो थी सघे, बिल्कुलु बि ईअं नथो थी सघे त मां जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खे छॾे करे कंहिं गैरुल्लाह जी इबादत कयां। त अल्लाह ताला फरमायो वयसुद्दून अन सबीलिल्लाह वयबग़ूनहा इवजा। काफ़र उहे आहिनि जेके अल्लाह जे रस्ते खां रोकनि था। त इन मुख़्तलिफ़ तरीक़े सां
काफ़रनि जेको आहे दीन इस्लाम खे रोकण जी कोशिशि कई ऐं दीन इस्लाम खे नुक़सानु ॾियण जी काफ़रनि कोशिशि कई। वयबग़ूनहा इवजा, ऐं दीन जे अंदरि ट्रेड ॻोल्हनि पिया। ॾिसो जीअं मां सवली सिंधी में ॻाल्हि कयां त काफ़र उन ज़माने में दीन में ट्रेड ॻोल्हनि पिया। कीअं ट्रेड ॻोल्हनि पिया? त मुस्लमाननि खे चेक पिया कनि, मुस्लमाननि खे चेक कनि पिया। अगरि कंहिं बि मुस्लमान खां का नंढी कमी ज़ार थिए न, नंढे में नंढी कमी ज़ार थिए, पोइ उन नंढी कमी खे अची करे मथे उभारनि त हे ॾिसो यार, हे इस्लाम में हे जेकी ॻाल्हि आहे न, हे ॻाल्हि ठीकु न आहे। इस्लाम में जेको हे कमु आहे न, हे ठीकु न आहे। वरी इहा बि ॻाल्हि कयूं त जेकॾहिं अलाह ताला पाण गनी आहे, काफ़रनि इहा ॻाल्हि कई, जेकॾहिं ख़ुदा पाण गनी आहे त पोइ अलाह ताला कर्ज़ु छो थो वठे? जेकॾहिं अलाह ताला पाण मालदार आहे, पूरी काइनात मथां ग़ालिब आहे, त अलाह ताला ज़कात हुकुम छो ॾिनो आहे? हाणे इहे ॻाल्हियूं करे ऐं इस्लाम जे अंदरि ट्रेड पिया पैदा कनि। त अलाह ताला फ़रमायो इहे काफ़र सिर्फ़ु जेको आहे ट्रेड पैदा कंदा इस्लाम जे अंदरि, ऐं ख़ाम खा जी जेको आहे ग़लती इस्लाम मां कढण जी कोशिशि कनि था। बल्कि अलाह ताला इन्हनि खे छा कयो? उलाइका फ़ी ज़लालिम बाइद, काफ़रनि खे अलाह ताला परे वारी गुमराही जे अंदरि दाख़िल करे छॾियो आहे। इन जो मां नंढो मिसाल हीअं बि ॾियां, जीअं हिन ज़माने जे अंदरि काफ़ी अहिड़ा बि माण्हू नज़र था अचनि असांखे जेके पाण खे ज़ाहिरी तौर में मुस्लमान सम्झनि था, ज़ाहिरी तौर में पाण खे मुस्लमान सम्झनि था। पोइ हाणे वल्लाह आलम अलाह ई ॼाणे थो उनजे इस्लाम जी असांखे का ख़बर न आहे। या उहे मुस्लमान आहिनि बि सही, या उहे मुस्लमान न आहिनि बि सही। बसि छा कंदा आहिनि, अगरि कंहिं बि मौलवी साहिब खां, कंहिं बि ॾाढ़ी वारे खां का कमी सादिर थी, को गुनाह सादिर थियो, उनखे तमामु वॾो उभारीनि त चवंदा हे ॾिसो यार, हे इस्लाम आहे, हे इस्लाम जी इमेज आहे, इस्लाम जो कमु ई को हीअं हूंदो आहे। ऐं अहिड़ी जेकॾहिं ख़ता दुनिया में कंहिं प्रोफेसर खां थिए, कंहिं इंजीनियर खां थिए, कंहिं टीचर खां थिए, कंहिं प्रोफेसर खां थिए, उहा ॻाल्हि बिल्कुलु बि न उभारींदा। अगरि कंहिं मौलवी खां का ख़ता सादिर थी वञे न, पोइ उनखे उभारींदा रहंदा। त अहिड़ा माण्हू जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि मौजूदु हुया ऐं उन्हनि इस्लाम में कजी, इनखे यबग़ूनहा इवजा, इन जी माना बीहे थी इस्लाम में कजी कढणु, यानी ट्रेड कढणु। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि बि काफ़रनि इस्लाम खां मुख़्तलिफ़ क़िस्म जा ट्रेड कढिया, ऐं उहे काफ़रनि जो नसल मां सम्झा थो हिन ज़माने में बि हलंदो अचे थो, जंहिंजो सिर्फ़ु जेको एतिराज़ इस्लाम जे मथां हलंदो आहे। ॾिसो मां ॻाल्हि हिन टाइम क्लियर करणु चाहियां थो, अगरि जेकॾहिं को बंदो ॾाढ़ी सां जेकॾहिं चोरी करे थो, त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखंदा कयो, त इस्लाम में ॾाढ़ी आहे, इस्लाम में ॾाढ़ी आहे, ॾाढ़ी में अंदरि इस्लाम थोरी आहे। हिकिड़ा माण्हू चवंदा यार हे ॾिस त हिन बंदे त ॾाढ़ी सां जेको आहे चोरी कई आहे। त असां इहा ॻाल्हि था कयूं, जेकॾहिं ॾाढ़ी सां चोरी कई आहे, ॾाढ़ी इस्लाम में आहे। ॾाढ़ी छा आहे? ॾाढ़ी इस्लाम में आहे। सॼो इस्लाम ॾाढ़ी में थोरी आहे, सॼो इस्लाम बिल्कुलु ॾाढ़ी में न आहे। यार ॾाढ़ी खां अलावा इस्लाम जा ॿिया बि त अहकाम आहिनि। इहा ॻाल्हि ईअं त न आहे न बसि जेको ॾाढ़ी वारो जेको कमु करे उनजो ज़िमेदार इस्लाम किथे आहे। जेकॾहिं ॾाढ़ी वारे चोरी कई आहे त इहा चोरी उनजी ज़ात ताईं बीहंदी। इहा चोरी इनखे इस्लाम नाहे सेखारी, बल्कि चोरी खां इस्लाम मना कराई आहे। अल्लाह माफ़ करे, जेकॾहिं को ॾाढ़ी वारो कंहिं ज़िना कई, ॾाढ़ी वारे, त ज़िना कबी फ़ेल आहे, ज़िना बुछड़ो फ़ेल आहे, ज़िना जे मथां, ज़ानी जे मथां ख़ुदा जी लानत ईंदी आहे। पर हाणे इहा ॻाल्हि जो तव्हां कढी करे पेश था कयो त यार हे ॾिसो ॾाढ़ी वारे ज़िना कई आहे, छा इस्लाम भला ज़िना जी इजाज़त ॾिनी आहे छा? इस्लाम त बिल्कुलु मना कई। पोइ ॾाढ़ी वारो जेकॾहिं अगरि कमी कोताही करे थो त इनखे निस्बत इस्लाम सां ॾियणु इहा वॾी तौहीन आहे। ऐं इहो इंसाफ़ बि न आहे। इहो इंसाफ़ छाजे करे? इस्लाम वाज़े तौर ते ॿुधायो, क़ुरान हकीम अलाह ताला बयानु कयो त वला तक़रबू ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व साअ सबीला। ज़िना बुछड़ो रस्तो आहे, उनजे मथां ख़ुदा जी लानत ईंदी आहे। अलाह ताला रहम नाहे कंदो उन बंदे जे मथां, बल्कि उहो बंदो अलाह ताला जे गज़ब में ईंदो आहे। जेकॾहिं को ॾाढ़ी सां बदफ़ेली करे थो, बुछड़ाई करे थो, त इहा डैमेज इस्लाम जी न आहे, उन बंदे जी डैमेज थींदी, उन बंदे जी डैमेज थींदी। छाजे करे? हाणे कोई माण्हू सुवाल करे साईं, उन बंदे जी डैमेज छाजे करे थींदी, इस्लाम जी न थींदी? इस्लाम जी इन करे न थींदी, इस्लाम जी माज़ला बदनामी उन टाइम थिए हा जॾहिं इस्लाम इजाज़त ॾिए हा। सही ॻाल्हि थोरो सम्झ में आई? इस्लाम जी इंसर्ट उन टाइम थिए हा जॾहिं इस्लाम चवे हा न ज़िना कयो वञी करे। इस्लाम सख़्ती सां रोकियो आहे।
इस्लाम सख़्ती सां रोकियो आहे त ज़िना जे अलाह ताला फरमायो क़रीब बि न वञो। अगरि ज़िना जे क़रीब बि वेंदो हलाकत ॾिसंदो, नुक़सानु ॾिसंदो, अलाह ताला जी रहमत खां परे वेंदो। त काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु अगरि कंहिं मौलवी जी का बि मिस्टेक खे अगरि अची वई नज़र पोइ फौरी तौर उनखे मीडिया ते खणंदा, बाबा सभु मौलवी ईअं ई आहिनि। मां हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां, दुनिया जे अंदरि केतिरा डॉक्टर आहिनि? साईं डॉक्टर आहिनि न। अगरि कंहिं हिकिड़े डॉक्टर खां का ख़ता सादर थिए, सवली सिंधी में ज़िना सादर थिए, छा इहो मां लेबल लॻायां दुनिया में जेके बि डॉक्टर आहिनि सभु ज़ानी आहिनि? छा मां सही आहियां? इन ॻाल्हि में त मां ग़लति आहियां। मां इहा ॻाल्हि कयां, इहा ॻाल्हि ठहे थी यार, इन जेकॾहिं डॉक्टर बेहई कई आहे, इहा बेहई डॉक्टर जी पंहिंजी ज़ात सां आहे। बाक़ी दुनिया में ॿिया जेके डॉक्टर आहिनि उहे शरीफ़ डॉक्टर आहिनि, उहे बहितरीनु डॉक्टर आहिनि। चाहे डॉक्टरी शोबे जे अंदरि इहो फॉल्ट न आहे, पर जेकॾहिं कंहिं हिकिड़े डॉक्टर जे अंदरि इहो फॉल्ट आहे त पूरी डॉक्टरी जे मथां इहो लेबल न ईंदो। ऐं इहा ई ॻाल्हि सम्झणु चाहियां पियो, जेकॾहिं अगरि कंहिं ॾाढ़ी वारे जे अंदरि बुरो फेल आहे त दुनिया में तमामु मुस्लमान, तमामु मौलवी, तमामु हाफ़िज़नि जे अंदरि इहो फॉल्ट न लधो वेंदो। अगरि असां इहा ॻाल्हि कयूं त दुनिया में जेके बि मौलवी हज़रत आहिनि, जेके बि हाफ़िज़ आहिनि, उहे सभु जेको आहे अलाह माफ़ु करे ईअं ई हूंदा आहिनि। पोइ उन ॾींहुं असां एतदाल न कयोसीं, उन ॾींहुं असां इंसाफ़ जी ॻाल्हि न कईसीं, बल्कि इंसाफ़ जी ॻाल्हि इहा आहे जंहिं बंदे जुर्म कयो आहे उहो जुर्म उनजी ज़ात ताईं हलंदो। ॾिसो इस्लाम त इन हद ताईं ॻाल्हि खे बयानु कयो त जेकॾहिं अगरि को क़तलु करे थो न, क़तलु, इन ॻाल्हि खे मां इन मिसाल ते खणी थो अचां। अगरि कोई बंदो क़तलु करे थो, अगरि को बंदो चोरी करे थो, त ॾिसो इस्लाम कहिड़ो वॾो एतदाल बयानु कयो आहे। इस्लाम फरमायो त जेकॾहिं को कंहिं बंदे क़तलु कयो त उनखे ई क़तलु कयो वेंदो, उनजे भाउ खे क़तलु न कयो वेंदो, उनजे पीउ खे क़तलु न कयो वेंदो। कंहिं बंदे चोरी कई आहे त चोरी जो अज़ालो केरु भरींदो? चोरी जो अज़ालो उहो ख़ुदि ई भरींदो। ऐं उनजो हथ बि जेको कटिबो न, पहिरें नंबर ते खॿो हथु सॼो हथु कटिबुसि ऐं पोइ जेको खॿो हथु कटिबुसि। त इस्लाम फरमाए सभ खां पहिरियां हथ बि उन बंदे जो पंहिंजो ई कटियो वेंदो। त इस्लाम हिकिड़ी शइ जी निशानदेही कराई आहे ऐं हुदूद बयानु कयो आहे त जेको जुर्म कंदो उहो जुर्म उन बंदे जे मथां ई लागू थींदो, उहो गुनाह उन बंदे जे मथां ई लागू थींदो। त अलाह ताला फरमायो अल्लज़ीन यस्तहिब्बूनल हयातद दुनिया अलल आख़िरति व यसुद्दून अन सबीलिल्लाह व यबग़ूनहा इवजा उलाइका फ़ी ज़लालिन बईद। काफ़र जेके आहिनि उहे सिर्फ़ु इस्लाम में ट्रेड पैदा कंदा ऐं अहिड़ी तरह उन्हनि खे अलाह ताला तमामु वॾी गुमराही जे अंदरि दाख़िल कयो आहे। हे अलाह ताला काफ़रनि जी हलाकत ऐं काफ़रनि जी गुमराही खे ख़ुदा जेको आहे बयानु कयो। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे महफ़ूज़ रखे अहिड़े अमाल खां। पोइ अलाह ताला अॻिते फरमायो वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला बिलिसानि क़ौमिही लियुबय्यिन लहुम फयुज़िल्लुल्लाहु मन यशाअ व यहदी मन यशाअ व हुवल अज़ीज़ुल हकीम। हाणे हिते अलाह ताला इन ॻाल्हि खे बयानु कयो त कंहिं बि नबी खे असां कंहिं क़ौम जी तरफ़ जींजो मोकिलींदा आहियूं त पहिरियों असां उन क़ौम जी ज़बान खे ॾिसंदा आहियूं, उन क़ौम जी असां ज़बान खे ॾिसंदा आहियूं। जेकॾहिं उन क़ौम जी ज़बान अरबी आहे त पोइ उनजे अंदरि जेको असां नबी मोकिलींदासीं न उहो बि असां अरबी में मोकिलींदासीं, त काफ़रनि जेको न एतिराज़ु कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो अरबनि में नबी थी आया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबी ज़बान ॻाल्हाइणु शुरू कई, अरबी में क़ुर नाज़िल थियो न, त काफ़रनि जेको एतिराज़ु कयो। हाणे ॾिसो एतिराज़ु छाजे खां थींदो आहे, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन रखिजो, एतिराज़ु थींदो आहे चंद शयुनि जे मथां। कंहिं बंदे सां हसद थी वञे एतिराज़ु थींदो हुनजे मथां, कंहिं बंदे सां हसद थी वञे न, यानी कंहिं बंदे जो मुआंडो जेको आहे मुजीब रहमान खे नथो वणे, यानी मां उनखे ॾिसां त मूंखे कावड़ थी लॻे। हाणे उहो जेकॾहिं सिधी ॻाल्हि बि कंदो मां उनजी ॻाल्हि खे रद्द कंदुमि। छाजे करे त मूंखे हिन बंदे सां हसद पियल आहे, मूंखे हिन बंदे जो जेको मुआंडो ऐं शिकिल बि नथी वणे, त पोइ मां छा कंदुमि, उनजी हक़ीक़त ॻाल्हि खे बि जेको आहे मां तस्लीम न कंदुमि, बल्कि उन जी हक़ीक़त खे बि मां ठुकराए छॾींदुमि। इन खे चइबो आहे एतिराज़ु करणु, उनजी भली ॻाल्हि ते बि एतिराज़ु करणु। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे अंदरि रहिया तक़रीबन 40 साल, कंहिं क़िस्म जो कोई बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत न हलाई 40 सालनि ताईं। नबी पैदा थींदो आहे, नबी हूंदो आहे, ऐं नबी
जे अंदरि उहे आसार लधा वेंदा आहिनि, पर नबी जॾहिं कमु शुरू कंदो आहे उहो तक़रीबन 40 साल जी उमिरि खां बाद में शुरू कंदो आहे। बसि हे अलाह ताला जी हिकमत आहे। सभिनी नबियुनि खे जेके अहकाम जारी थिया ऐं उन पैगम्बरनि क़ौम खे नसीहत कई, अक्सर नबियुनि जी उमिरि उन टाइम 40 साल हुई। बसि हे अलाह ई ॼाणे थो इन जे पोयां छा राज़ आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 सालनि ताईं काफ़रनि जे इलाइक़े में अरबनि सां कठे रहिया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं क़िस्म कोई बि उन टाइम ताईं दीन इस्लाम जो पैगाम न फैलायो। हाणे अचानक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही अची वई। हाणे वही जिन अची वई त इन वही खे अलाह ताला जो हुकुम हो त इन वही खे आवाम ताईं खणी वञिणो आहे ऐं उनखे ॿुधाइणो आहे तव्हांजो रब जेको आहे उहो अकेलो आहे। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वही खे खणी विया अरबनि जे तरफ़। त अरबनि जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन ॻाल्हि खे ॿुधो ऐं अलाह जे नबी फरमायो रब जेको आहे अकेलो आहे, उन खां अलावा कोई बि रब नाहे ऐं तव्हांजा तमामु नफ़ा ऐं नुक़सान उन अलाह ताला जे कंट्रोल में आहिनि। हाणे इहा ॻाल्हि जॾहिं अरबनि ॿुधी, इहा ॻाल्हि अरबनि जे तबियत जे ख़िलाफ़ु वई। इहा ॻाल्हि अरबनि जे तबियत जे ख़िलाफ़ु वई ऐं यादि रहणु खपे, अगरि तबियत जे ख़िलाफ़ु तव्हां मुंहिंजी तबियत जे ख़िलाफ़ु बि ॻाल्हि कंदव, सही ॻाल्हि कंदव, मूंखे न वणंदी। मुंहिंजी तबियत जे ख़िलाफ़ु अगरि तव्हां ठीकु ॻाल्हि बि कंदव, मूंखे फ़िलहालु न वणंदी। छाजे करे इहा जेकी तव्हां ॻाल्हि पिया कयो इहा मुंहिंजी तबियत जे ख़िलाफ़ु आहे। मुंहिंजी तबियत जे मुआफ़िक़ ॻाल्हि हुजे, ग़लति हुजे, त बि माण्हू खे वणंदी आहे। त हाणे इहा ॻाल्हि जेकी आहे ॻाल्हि त क्लियर हुई, ॻाल्हि त बिल्कुलु साफ़ु हुई ऐं ॻाल्हि हक़ु हुई। हाणे इहा ॻाल्हि अरबनि खे तबियत जे ख़िलाफ़ु वई। हाणे पहिरियों इहे ई अरब हुया चवनि पिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीन आहिनि, सादिक आहिनि, नबी जा इख़लाक़ पूरी अरबनि में कंहिं वटि बि न आहिनि। हाणे अलाह जे नबी जॾहिं इहा ॻाल्हि फैलाई त पोइ उन टाइम में अरबनि चयो त असां बिल्कुलु तस्लीम बि नथा कयूं, माज़ाला तव्हांखे सिद्दीक़ बि नथा तस्लीम कयूं, तव्हांखे अमानतदार बि तस्लीम नथा कयूं। 40 साल पोइ त करे चुका हुया, अरब 40 साल तस्लीम करे चुका हुया। हाणे छाजे करे अलाह जे नबी उनजी तबियत जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कई। हाणे तबियत जे ख़िलाफ़ु कीअं ॻाल्हि वई? हाणे अरब जेके हुया मुख़्तलिफ़ बुतनि खां पंहिंजी हाजत पूरी कराईंदा हुया, मुख़्तलिफ़ बुत हुया जंहिंजी इबादत कंदा हुया। हाणे अलाह जे नबी फरमायो अकेले रब जी इबादत करणी पवंदी, अकेले अलाह जी इबादत करणी पवंदी। हाणे इहा ॻाल्हि हुनखे इंतिहाई ॾुखी लॻी। जॾहिं ॾुखी लॻी हुननि जो असां तस्लीम नथा कयूं। कोई सफ़ा ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहाड़ ते चढ़ी विया, पहिरीं वही जी ख़बर अरबनि खे जंहिं टाइम ॾियनि पिया। अलाह जे नबी चढ़ी विया कोई सफ़ा पहाड़ ते ऐं अलाह जे नबी उते बीठा। तमामु वॾो हिकु ऐलान कयूं, उहो ऐलान तमामु वॾो ऐलान हुयो। अलाह जे नबी तमामु वॾो ऐलान कयो, ए अरबनि जी जमायत, तव्हां मूंखे पंहिंजी पूरी ज़िंदगी जे अंदरि कीअं ॾिठो आहे? त सभु अरब हेठि बीठा हुया। उन्हनि चयो साईं तव्हां जहिड़ा इख़लाक़ कंहिं वटि बि न आहिनि, तव्हां बिल्कुलु सचा आहियो। ऐं पोइ अलाह जे नबी फरमाए त जेकॾहिं अगरि मां तव्हांखे इहा ख़बर ॾियां त पहाड़ जे हिकिड़े पासे तव्हां बीठा आहियो, पहाड़ जे ॿिए पासे दुश्मन जो वॾो जथो पियो अचे ऐं तमामु वॾे असले सां अचनि पिया ऐं तव्हांखे ख़तमु करण जे इरादे सां अचनि था, नियत सां अचनि था, तव्हां तस्लीम कंदव? सभिनी अरबनि चयो बिल्कुलु तस्लीम कंदासीं, बिल्कुलु तस्लीम कंदासीं। पोइ अलाह जे नबी फरमाया ॻाल्हि ॿुधो, मां अलाह ताला जो नबी आहियां, मुंहिंजे मथां वही आई आहे ऐं तव्हां पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ऐं गवाही ॾियो त अलाह खां सवाइ कोई बि इबादत जे लाइक़ु न आहे। हाणे साईं इहा ॻाल्हि तबियत बिल्कुलु इते ई ख़िलाफ़ु हुई उन्हनि जी। त अरब जो कमु मुतनशिर थिया हिते, को काॾे हले वियो, को काॾे हले वियो ऐं चवंदो असां हिन ॻाल्हि खे तस्लीम कयूं नथा। अबू जहल हिते अलाह जे नबी जी तौहीन कई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी अल्फाज़ अबू लहब जेका पेश कया। त पोइ अलाह ताला ॾिसो नबी जी जेको बंदो बि गुस्ताखी कंदो आहे, जेको बि तौहीन कंदो आहे, अलाह ताला उनखे दुनिया में बि सज़ा ॾींदो आहे ऐं आख़िरत में बि सज़ा ॾींदो आहे। इन करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो न त ॿिनि शख़्सनि खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं तमामु घणो अज़ाब ॾींदो, ॿिनि शख़्सनि खे। ऐं फरमाईंदो उहे ॿ शख़्स कहिड़ा हूंदा? हिकिड़ो उहो शख़्स जंहिंजे हथां पैगम्बर शहीद थियो हुजे ऐं ॿियो उहो शख़्स इहो शख़्स जंहिंजे हथां पैगम्बर शहीद थियो हुजे ऐं ॿियो उहो शख़्स जंहिंखे पैगम्बर क़तलु कयो हुजे। ऐं पोइ अलाह जे नबी जी तफ़सीर बयानु कयो। अलाह जे नबी फरमायो जेको पैगम्बर खे शहीद करे एतिरे क़िस्म जो ज़ालिम त हुयो न,
यानी एॾो वॾो त ज़ालिम हुयो न जंहिं पैगम्बर खे शहीद कयो आहे। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे पैगम्बर शहीद करे, यानी पैगम्बर एतिरो त हिन खां बेज़ार हुयो न, पैगम्बर एतिरो त हिन खां बेज़ार हो न जो पैगम्बर उनखे क़तल कयो या क़तल करायो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी खां किथे बि मालूम नथो थिए जो अल्लाह जे नबी कंहिं बि काफ़िर खे पंहिंजे हथ सां क़तल कयो हुजे, नथो मिले। तमामु अहादीस में नथो मिले। सहाबा क़तल कयो, तमामु सहाबा क़तल कया, काफ़िरनि खे सहाबा क़तल कयो। बाक़ी कंहिं हिकिड़ी रिवायत में बि इहो नथो मिले त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेज़ो खणी करे, तलवार खणी करे ऐं काफ़िर जी कंहिंजी जान अल्लाह जे नबी वरिती हुजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न वरिती आहे। छाजे करे नबी खे इहो इल्मु हुयो अगरि मुंहिंजो उमती मुंहिंजे हथनि खां हलाकु थियो त क़यामत जे ॾींहुं इनखे ख़ुदा जेको आहे तमामु वॾी सज़ा ॾींदो। सिर्फ़ु हिकिड़ी रिवायत में अचे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े काफ़िर खे क़तल जे इरादे सां पोइ उहो नेज़ो हुयो या तलवार हुई, क़तल जे इरादे सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे न हई। सिर्फ़ु अल्लाह जे नबी इन जे लाइ हई ताकी इहो परे थी वञे या इनखे नॉर्मल को ज़ख़म लॻे। पोइ उहो ज़ख़म उन काफ़िर खे लॻो ऐं उनखे एतिरी तकलीफ़ थी जो उन ज़ख़म खां बाद में उहो जेको आहे क़तल थी वियो ऐं मरी वियो। सिर्फ़ु रिवायतुनि जे अंदरि इहा हिकिड़ी ख़बर पहुचे थी, उहो बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़तल जे इरादे सां उनखे न हई, इन जे इरादे सां ई ताकी इहो अॻिते निकिरी वञे ऐं मुंहिंजे क़रीब न अचे या इनखे मामूली ज़ख़म लॻे जीअं इहो जंग खां ॿाहिरि निकिरी वञे। बाक़ी अल्लाह जे नबी कॾहिं बि कंहिं काफ़िर खे पंहिंजे हथ सां क़तल न कयो आहे। त अल्लाह ताला फरमाए वमा अरसलनाक मिन रसूलिन इल्ला बिलिसानि क़ौमिही लियुबय्यिन लहुम फयुज़िल्लुल्लाहु मन यशाअ व यहदी मन यशाअ। अल्लाह ताला फरमाए जॾहिं बि असां नबी खे मोकिलींदा आहियूं कंहिं क़ौम जे अंदरि त नबी जी जेकी ज़बान हूंदी आहे, क़ौम जी जेकी ज़बान हूंदी आहे, नबी जी बि अहिड़ी ज़बान हूंदी आहे। हाणे काफ़िरनि एतिराज़ु कयो, काफ़िरनि चयो त क़ुर जेको नाज़िल थिए थो अगरि तव्हां हक़ीक़त में नबी आहियो त क़ुर अरबी में छो थो नाज़िल थिए। काफ़िरनि चयो त क़ुर जेको न अरबी में नाज़िल छो थो थिए, क़ुर ॿी कंहिं ज़बान में नाज़िल थिए हा। त पोइ अल्लाह ताला क़ुर हकीम में छा ख़बर ईंदी। अल्लाह ताला फरमाए ए पैगम्बर असां तमामु इंसाननि जे दिलनि खे बि ॼाणियूं था, तमामु इंसान जे दिलनि खे बि ॼाणियूं था ऐं तमामु काफ़िरनि जे दिलनि खे बि ॼाणियूं था। अगरि जेकॾहिं असां क़ुर अरबी ज़बान खां अलावा ॿी कंहिं ज़बान जे अंदरि नाज़िल कयूं हा त इहे ई अरब छा चवनि हा त साईं असां अरबी आहियूं ऐं क़ुर ॿी कंहिं ज़बान में आहे, असां क़ुर खे कीअं सम्झूं। अल्लाह हकीम आहे, हिकमत ई तहत अल्लाह ताला नबी अरबनि जे अंदरि मोकिलियो ऐं अल्लाह ताला क़ुर खे बि अरबी जे अंदरि नाज़िल कयो ताकी इहे अरब अल्लाह ताला जे अहकाम खे चङी तरह सम्झी सघनि। पोइ अल्लाह जे नबी फरमाए जेकॾहिं अगरि अल्लाह ताला अरबी खां अलावा पंहिंजा अहकाम जारी करी आहे त पोइ तव्हां इहो ई सुवालु उथारियो आहे, इहो ई सुवालु उथारियो त साईं असांजी ज़बान त अरबी आहे ऐं क़ुर जेको ॿी ज़बान में आयो आहे, हाणे उहा ज़बान त असांखे सम्झ में अचे ई नथी ऐं उहा ज़बान असां सिखूं कीअं। त पोइ अल्लाह ताला फरमायो ए जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बि क़ौम इनकार कंदी आहे, का बि क़ौम एतिराज़ु कंदी आहे, उहा एतिराज़ु इन बिना ते कंदी आहे। त हज़ारे जेको आहे एतिराज़ु क़ौमुनि कया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ताइफ़ जे तरफ़ विया न त उते ताइफ़ वारनि, ताइफ़ जा जेको आहे न 3 सरदार ऐं रिवायत में अचे थो 3 सरदार 3 भाइर हुया, 3 सरदार ऐं 3 जेको आहे भाइर ऐं तमामु वॾी ताक़त वारा। उन्हनि मां हिकिड़े ॻाल्हि सरदार इहा ॻाल्हि कई त बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि खे तस्लीम ई न कंदुमि, माज़अल्लाह। ॿिए हिकिड़ी ॻाल्हि कई त मां तव्हांजी ॻाल्हि उन टाइम तस्लीम कंदुमि जंहिं टाइम तव्हां सां गॾु को फ़रिश्तो लहे हेठि लहे। ऐं 3 इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं अगरि तव्हांजी ॻाल्हि खे मां ॿुधां ऐं हक़ीक़त में तव्हां नबी हुजो त पोइ तव्हांजी ॻाल्हि खे मञणु ज़रूरी थी वेंदो, अगरि मां इनकार कंदुमि त पोइ मां हलाकु थींदुमि। पोइ इन जे लाइ बहितर मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधाई नथो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंतिहाई वॾो सदमो पहुतो। अल्लाह ताला तसली ॾिनी। अल्लाह ताला फरमायो ए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां पहिरां पैगम्बर बि आया हुया ऐं उन्हनि पैगम्बरनि जॾहिं अल्लाह ताला जी दीन जी महिनत कई सेम ईअं ई जेको आहे क़ौम इनकार कयो हुयो। ऐं तव्हां तसली कयो त इहे क़ौमुनि जे अंदरि के जेको आहे फ़रमानबरदार थींदा ऐं के नाफ़रमान थींदा। पोइ उनजी वज़ाहत खे अल्लाह ताला हेठि फरमायो। अल्लाह ताला फरमायो पोइ जंहिंखे ख़ुदा चाहे हिदायत ॾिए ऐं जंहिंखे ख़ुदा चाहे गुमराह करे छॾे, वहुल अज़ीज़ुल हकीम, ऐं अल्लाह ताला पूरी काइनात मथां ग़ालिब आहे।
त अलाह ताला फरमाए जेको फ़िक्र करण जी ॻाल्हि न आहे। छाजे करे त नूह अलैहिस्सलाम जॾहिं अलाह ताला फरमाए जे नूह अलैहिस्सलाम असांजे दीन जी दावत ॾिनी न, नूह अलैहिस्सलाम दीन जी दावत ॾिनी त नूह अलैहिस्सलाम जी इत्तबा करण वारा इंतिहाई थोरा हुया, इंतिहाई थोरा। यानी रिवायत जे अंदरि आयो न त उहे 100 खां हेठि हुया, 100 खां हेठि हुया, 100 खां मथे बि न हुया ऐं पूरा 100 बि न हुया। रिवायत जे अंदरि अचे थो इहो 92, 93, 88, 80 इन जो अंग सिर्फ़ु रिवायत जे अंदरि अचे थो। ऐं इहा तादाद इंतिहाई नंढी तादाद आहे। ऐं नूह अलैहिस्सलाम खे जेको ख़ुदा टाइम पीरियड ॾिनो न उहो तमामु वॾो डिघो हुयो। त अलाह ताला फरमाए ॾिसो ए पैगम्बर तव्हांखे असां जेको टाइम पीरियड ॾिनो आहे न उहो टाइम पीरियड बि नंढो आहे। 63 साल जी ज़िंदगी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां विया आहिनि। नूह अलैहिस्सलाम 1000 साल खां मथे उमिरि में हिन दुनिया खां विया आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां विया आहिनि त मुस्लमाननि जी तादाद, सहाबा जी तादाद 1 लख खां प्लस में आहे, 1 लख खां ज़ाइद आहे। ऐं नूह अलैहिस्सलाम हिन दुनिया खां विया आहिनि त मुस्लमान जेके नूह अलैहिस्सलाम जी इत्तबा जंहिं कई उहे 100 जे क़रीब आहिनि बसि। त अलाह ताला फरमायो ए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां तसली कयो त इहे काफ़िर एतिराज़ बि कंदा, इनकार बि कंदा। हा, हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़हन में रखे छॾियो, हिकिड़ी ॻाल्हि जा ख़बरदार थी वञो, इन काफ़िरनि खे ॿुधाए छॾियो त हिकिड़ो ॾींहुं जेको आहे अलाह ताला मुक़ररु करे छॾियो आहे, हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जेको आहे फिक्स करे छॾियो आहे ऐं उन ॾींहं ते अलाह ताला तव्हांजो हिसाबु वठंदो। तमामु बार दोस्तो पूरे क़ुर जो ख़ुलासो इहो ई आहे, पूरे क़ुर जो ख़ुलासो इहो ई आहे त इंसान अलाह ताला जे अहकाम खे खणे ऐं इंसान सरकशी खां ऐं इंसान नाफ़रमानी खां जेको बची वञे, इन जे अंदरि ई इंसान जी भलाई आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। टेम 49 साईं हिकु ॾींहुं जो ॿारु पैदा थियलु हुजे त उन जी जनाज़ा नमाज़ थींदी या न थींदी? उन ॿार जी जनाज़ा नमाज़ थींदी जेको माउ जे पेट खां जीअं जो पैदा थियो, हिकिड़ी घड़ी बि ज़िंदा हुयो त इन जी जनाज़ा नमाज़ थींदी। माउ जे पेट खां निकितल ई मोअल आहे, उनजी जनाज़ा नमाज़ न थींदी। इहो आसान जुमलनि में तमामु मुस्लमान सम्झी वञनि। साईं अल्लाह खे ख़ुदा चवणु कीअं आहे? अल्लाह खे ख़ुदा चवणु जाइज़ आहे, अल्लाह खे ख़ुदा चवणु जाइज़ आहे। तमामु उलमा पंहिंजे किताब जे अंदरि लिखियो त ख़ुदा खे, अल्लाह खे जेकॾहिं कोई मुस्लमान ख़ुदा चवे थो जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि ग़लति न आहे। छाजे करे अल्लाह जे लफ़्ज़ खे जेकॾहिं अगरि असां इंग्लिश जे अंदरि खणी वञूं त गोड बीहे थो, ॿी कंहिं ज़बान जे अंदरि खणी वञूं त उन ज़बान जे एतबार सां अल्लाह जो नालो चेंज थी थो वञे। त अल्लाह खे जेकॾहिं कंहिं बि ज़बान जे अंदरि ख़ुदा चयो वञे थो त कोई बि मसइलो न आहे, इहो जाइज़ आहे। ए नज़र न आयो चवां? आयो? अलाए न आयो। अगरि को शख़्स क़ुर ते हथु रखे ऐं चवे त फ़िलाणी औरत मुंहिंजी भेण आहे, इन खां बाद में हुन सां शादी करे त इहो अमल कीअं आहे? कंहिं बंदे कंहिं नामहरम औरत खे चयो त तूं मुंहिंजी भेण आहे, भेण बिलफ़र्ज़ हुन क़ुर ते हथ बि रखियो त तूं मुंहिंजी भेण आहे, कुझु टाइम खां बाद में हुन सां निकाह थी वियो त जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। भेण असांजे लाइ उहा ई आहे जेकी असां सां कठे पैदा थी आहे। त ॻाल्हि सम्झ आई न आई? उन सां ई निकाह हराम थींदो, उन सां ई निकाह हराम थींदो जंहिं माउ जे हिकु पेट खां असां पैदा थिया आहियूं। उहा भेण असांजे मथां हराम आहे, उहा औरत बि असांजे मथां हराम आहे जंहिंजी माउ जो खीरु असां पीतो आहे। उहे सभु उन जूं धीरियूं। मसइलन तौरु मां हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां, कंहिं बि नौजवान हिकु आमना औरत जो खीरु पीतो, हाणे आमना जूं 4 धीरियूं आहिनि न, 4 ई इन बंदे जे मथां हराम थी वियूं। साईं सम्झ में ॻाल्हि आई न? साईं 4 ई जेके धीरियूं इन जूं आहिनि न, 4 ई धीरियूं। घणा माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि, न साईं हिकिड़ी धीउ सां जंहिंसां खीरु पीतो हुई न सिर्फ़ु इहा हराम थींदी। न साईं ईअं न आहे। उन औरत जे पेट खां जेके बि नियाणियूं पैदा थियूं आहिनि ऐं जंहिं बंदे इन औरत जो खीरु पीतो आहे, हाणे सभु इन जूं नियाणियूं इन जे मथां हराम थी वेंदियूं, बाक़ी इन जे भाउ जे मथां हराम न थींदियूं। हिन छोकिरे जे भाउ जे मथां इहे छोकिरियूं हराम न थींदियूं। छाजे करे त इन जे भाउ इन औरत जो खीरु नाहे पीतो। हराम सिर्फ़ु उन जे मथां थींदियूं जंहिं छोकिरे
अगली औरत जो खीर पीतो आहे। त इहो मामिलो साईं काफ़ी इहो हलंदो अचे थो। काफ़ी इहे मामला बाद में छेड़बा आहिनि। 2-3 ॾींहं मूंखे कंहिं साथी ॿुधायो साईं, असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, उन हिकिड़ी औरत सां निकाह कयो, 2 साल थी विया, हिकिड़ो पुटु बि पैदा थी वियो। 2 साल थी विया, हिकिड़ो पुटु बि जेको आहे पैदा थी वियो। इन खां बाद में वाज़े तौर ते ख़बर पई, कंहिं असांखे पोड़ी ॿुधायो त बाबा इन जेको आहे न, ॿिनि जेके हाणे पाण में ज़ाल मुड़ुस आहिनि न, इन नंढाप में हिकु ई जेको आहे औरत जो खीर पीतो आहे। ऐं मामिलो जेको आहे वॾो छेड़जी वियो। चई हाणे साईं ॿुधायो त इहो निकाह साबित रहंदो आहे न? मां निकाह थियो ई न आहे, निकाह थियो ई न आहे। ज़ाहिरी तौर में जेकॾहिं अगरि तव्हां निकाह पढ़ाए छॾियो, हाणे ख़बर पई आहे बाद में, 2 सालनि खां बाद में पई आहे, 3 सालनि खां बाद में पई आहे न, त पोइ रिश्ते खे ख़तमु करे छॾियोसि। मुड़ुसु भले तलाक बि न ॾे। छाजे कारण तलाक उनखे ॾिबी त जेकी निकाह में ईंदी न। रज़ाई भेण त निकाह में मुंड में ई न आई आहे। जॾहिं मुंड में भेण निकाह में न आई आहे न, त पोइ तलाक जी ज़रूरत बि न आहे। बसि अलहदी इख़्तियार करे जान छॾायूं साईं। साईं अगरि भुल में वुज़ू खां बग़ैर नमाज़ पढ़ी वियासीं त पोइ छा हुकुम आहे? सभु नमाज़ूं मोटाणियूं पवंदियूं जेकॾहिं वुज़ू खां बग़ैर तव्हां नमाज़ पढ़ी आहे। पोइ चाहे तव्हां 2 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि, 3 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि, तव्हांखे ख़बर हुई त मां वुज़ू न कयो आहे, साईं इहे थींदो अथव मामिलो। जेके मस्जिद में साथी घणो टाइम वेंदा आहिनि न, त पोइ उहे ई चवंदा आहिनि त मूंखे को वुज़ू आहे, हालांकि पेशाब करे इन खां बाद में मस्जिद में वेही रहंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि त हाणे 2-3 मिंट खां पोइ जेको आहे वुज़ू कयो। इहो मासां बि मरलो पेश थियो आहे। हिकु मरतबो न, 2-3 मरतबा मासां बि थियो आहे। इंसान आहे तक़ाज़े सां पेशाब ते वियो, इन खां बाद में मां चयो मोटी अचे, नमाज़ में 1/2 कलाक पियो आहे, पोइ वुज़ू कयूं था। पोइ अची करे हिते वेही रहियासीं, को किताबु ॾिठोसीं। किताब मां मुराद ईअं न त को क़ुर खे हथु लाथोसीं, या न ईअं को दर्सी अहिड़ी किताब उनखे ॾिठोसीं, पढ़ियोसीं। अचानक नमाज़ में 2 मिंट पइजी विया ऐं नमाज़ जो टाइम थी वियो। अची करे मां मुसले ते बीठुमि, अल्लाह अकबर करे जॾहिं मां बीठुमि त इन खां बाद में मां सूरत फ़ातिह जॾहिं शुरू कयुमि, पोइ मूंखे यादि अची वियो, अड़े बाबा मूंखे त वुज़ू ई न आहे। हाणे मूंखे त वुज़ू न आहे। त हाणे जीअं जो यादि अची वियो न, त पोइ पेशवाम हुजे, मुक़्तदी हुजे, उते ई पंहिंजी नमाज़ खे टोड़े करे सलाम वराए करे वञी करे वुज़ू करे। त हिते मां नमाज़ में बीठी हालत में मां सलाम वरायो 2-3 दफ़ा बीठी नमाज़ में। छाजे करे साईं हिकिड़ो वुज़ू आहे न त नमाज़ थींदी बि न। मुंहिंजी नमाज़ न थी, पर मुंहिंजे पोयां जेके तव्हां 100 जमायती बीठा आहियो न, तव्हांजी बि नमाज़ न थी। त इहे थींदो आहे जेकॾहिं अगरि भुल में तव्हांखे वुज़ू न हुयो, तव्हां नमाज़ 1 पढ़ी विया हो, 2 नमाज़ूं पढ़ी विया हो, 3 नमाज़ूं पढ़ी विया हो, या बिलफ़र्ज़ 4 नमाज़ूं पढ़ी विया हो, उन 4 ई नमाज़ुनि खे मोटाइणो पवंदो। ऐं कपिड़नि जो मरलो बि ईअं अथव। कपिड़नि जो मरलो बि ईअं आहे। तव्हां नमाज़ पढ़ी ऐं तव्हांखे ख़बर न पई त तव्हांजा कपिड़ा जेको आहे पलीत हुया। पोइ पलीती कहिड़े बि एतबार सां थी सघे थी। नौजवान उनखे राति जो इतलाम पइजी वेंदो आहे, उनखे बाज़ोक़त ख़बर न पवंदी आहे कपिड़ा पलीत। हाणे पलीत कपिड़नि सां जेकॾहिं अगरि तव्हां केतिरियूं बि नमाज़ूं पढ़ियूं आहिनि न, उन सभिनी नमाज़ुनि खे मोटाइणो पवंदो। सभिनी नमाज़ुनि खे साईं, सभिनी नमाज़ुनि खे। पोइ 2 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि, या 3 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि, या 4 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि। छाजे करे त जीअं जो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, तव्हांजूं तमामु नमाज़ूं बातिल थी वियूं। त इबादत जे लाइ जेकी पाकाई आहे उहा इंतिहाई ज़रूरी आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुरान मजीद कहिड़ी तारीख़ ते नाज़िल थियो? क़ुरान हकीम अल्लाह ताला फ़रमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। यानी मालूम थियो क़ुरान हकीम रमज़ान जे महीने में नाज़िल थियो आहे। बाक़ी तारीख़ जे अंदरि इख़्तिलाफ़ आहे त रमज़ान जे कहिड़ी तारीख़ ते क़ुरान हकीम नाज़िल थियो आहे। इहा ॻाल्हि कन्फर्म आहे, इहा ॻाल्हि कन्फर्म आहे त क़ुरान हकीम नाज़िल थियो आहे रमज़ान जे महीने में। साईं घोट ऐं कुंवार खे जेके लाऊं ॾींदा आहिनि उहो अमल कीअं आहे? साबित कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। यानी ईअं सम्झो हिकिड़ो मुआशिरे जे अंदरि ग़लति रस्म जेकी आहे हले पई। साईं लाऊं सम्झो था न, यानी ज़ाल ऐं मुड़ुस खे टकर हणाइणु, इनखे चइबो आहे लाऊं। इस्लाम में न आहे। हा, बाक़ी कंहिं हद ताईं हिंदुनि जो कल्चर थी सघे थो। छो त असांजे हिन टाइम ताईं, असां मुस्लमाननि में हिन टाइम ताईं शादी में जेके रस्मूं हलनि थियूं न, तमामु घणियूं रस्मूं उहे तव्हां जॾहिं मैच कंदव न, हिंदुनि जे मुशाबे बीहनि थियूं। हिंदुनि जे मुशाबे। छाजे करे? इहो भला असरु छाजे करे आयो? असां मुस्लमान भला इहो हिंदुनि वारो रस्म असांजे अंदरि छाजे करे घिरी आयो? इन जे करे त अॼु खां जेकॾहिं 200 साल पोइ ते हलूं था, या 150 साल पोइ ते हलूं था, हे जेको खितो आहे न जिते असां वेठा आहियूं,
यानी किते मां मुरद मस्जिद न, हे सिंध के पूरे के गोल वकड़ियुसि। हे पूरो जेको सिंध इलाइक़ो आहे न, इहो अक्सर जेको आहे नॉन मुस्लिम हिंदुनि जो हुयो। हिते अक्सर हिंदू आबाद हुया। पोइ इस्लाम जीअं जो हिते ईंदो वियो न, इस्लाम आयो न, पोइ मुस्लमान जीअं जो वधंदा विया ऐं मुस्लमान नेठि ॿाहिरियां त न आया न, साईं मुस्लमान नेठि ॿाहिरियां त वधि में आया हूंदा, थोरा आया हूंदा, बाक़ी मुस्लमान हिन इलाइक़े वारा थिया आहिनि। पोइ जेके हिन इलाइक़े वारा मुस्लमान थिया आहिनि न, पोइ जीअं जो मुस्लमान थिया, पोइ काफ़ी पंहिंजूं रस्मूं जहालत वारियूं खणी करे हलिया। पोइ उन में हिकिड़ी रस्म मां सम्झां थो इहा बि खणी करे हलनि था, जेके ज़ाल ऐं मुड़ुस खे लॉन्ग ॾिबियूं आहिनि न, इहे बि गैर मुस्लिम हिंदुनि जी का हिकिड़ी रस्म आई। बाक़ी इन खां अलावा हिन टाइम बि असां सिंधियुनि जे निकाह जे अंदरि औरतूं जेके रस्मूं घणियूं कंदियूं आहिनि न, उहे हिंदुनि सां जेको वञी करे मिलनि थियूं ऐं इन तमामु रस्मुनि खां बचणु खपे। इस्लाम हे अधु बयानु की बसि आसानी सां औरत पसंदि आहे, औरत पसंदि अची वई, निकाह जो ख़ितबो मोकिलियो, हा थी, निकाह पढ़ायो, रुख़सती करायो, घर मोकिले छॾियो, हे आसानी सां निकाह थी वियो, मामिलो ख़तमु। ऐं अलाह जे नबी ईअं करायो, अलाह जे नबी ईअं करायो। बीबी फ़ातिमा तो ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे बारे में जॾहिं साहबा जा मुख़्तलिफ़ रिश्ता आया, अलाह जे नबी ख़ामोशी इख़्तियार कई बाज़ रिश्तनि ते, ऐं पोइ हज़रत अली साईं बि ख़ितबो मोकिलियो, पाण आया, पोइ अलाह जे नबी हा कई, निकाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बंदोबस्तु करायो, ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजी न्याणी खे हज़रत अली साईं जे घर ताईं पहुचायो। हे इस्लाम ॿुधायो त ख़ूबसूरत जेको निकाह जो तरीक़ो आहे उहो इहो ई आहे। हे असां वटि हिन टाइम छा थो थिए त शादीआल दीनदार माण्हू, हिकु ॿारहीं ॻाल्हि थी लहे, असांजा हिन टाइम ख़ानदानी क़िस्म जा दीनदार माण्हू बि शादी हाल बुक आहिनि, ऐं उन में ख़ानदानी क़िस्म त न चवणु खपे, यानी बेहूदा क़िस्म जो अंदरि एको साउंड हले पियो, औरतुनि खे ठीकु ठाकु जेको आहे डांस कराइनि पिया, औरतूं बि नचनि पियूं, बाज़ औक़ात मर्द बि नचनि पिया, अबा हिन हेठि थिए छा पियो, चवनि पिया हे जेको आहे न, हे हिकु मुस्लमाननि जो हे निकाह थिए पियो। अलाह जो कसम आहे, मुस्लमाननि जो तरीक़ो निकाह जो न आहे, हे तरीक़ो मुस्लमाननि जो न आहे। निकाह खे आसान बनायो, निकाह खे आसान बनायो, जेतिरो निकाह खे आसान कंदो मुआशरे मां ओतिरी जेको आहे ज़िना ख़तमु थींदी, जेतिरो निकाह खे आसान बनाईंदो। हाणे निकाह साईं सस्तो आहे, निकाह सस्तो आहे? निकाह बिल्कुलु बि सस्तो न आहे। निकाह कंहिं नौजवान खे करिणो आहे, घटि में घटि 1 मिलियन रुपीस पाकिस्तानी तो वटि हुजणु खपनि। अच्छा सिंधी में ॻाल्हायो त मतिलबु तव्हां साईं हाणे इंग्लिश में साईं शुरू थी वियो आहे, यानी 1 मिलियन मां मुराद आहे त 10 लख रुपया। घटि में घटि हिन टाइम शादी करण जे लाइ नौजवान खे पाकिस्तानी 10 लख रुपए हुजण जो ज़रूरी आहे, 10 लखनि जो हुजणु ज़रूरी आहे। उन मां 4-5 लख रुपया रिश्ते में माई वारनि खे ॾींदो, ऐं हे जेको आहे त मस्तूरी माल में मोतबर न, पोइ जेको 3 लख रुपया शादी हाल ते ख़र्च बि कराईंदो, 4 ऐं 3 घणा थिया 7 लख रुपयो जेको आहे कपिड़नि जे मथां इस्तेमालु कंदो, लख रुपयो वरी जेको न्याणियूं आहिनि उन्हनि जे मथां कपिड़ा उन्हनि खे वठी ॾींदो, हे 9 लख रुपया। लख रुपया जेको आहे इहो 2-3 ॾींहं सहुरे जे घर ईंदो वेंदो न। हा घोर यार कंहिं ॿुधायो घोर? हा बसि उहो चुप करे वेही रहे महिल सां। दादा इहो छड़ो हिन टाइम ताईं वेठो अथव, इन टाइम ताईं छड़ो वेठो आहे मुनीर अहमद सुपर सासोली। थोरो हथ मथे करे ख़बर त पए, हे हिन टाइम ताईं क़ुरानी जेको आहे छड़ो लॻो पियो आहे, हिन टाइम ताईं बसि बर ॾे मुंहुं ॾे। हाणे सही वक़्त खां पहिरियां नमाज़ पढ़णु कीअं आहे, छा नमाज़ थी वेंदी आहे? न, नमाज़ जो वक़्तु दाख़िल नाहे थियो, अगरि तव्हां नमाज़ पढ़ी आहे इहा नमाज़ तव्हांजी काउंट न थींदी, नमाज़ खे मोटाइणो पवंदो। इन जो मिसाल मां हीअं ॾियां, ज़ोर नमाज़ जो टाइम दाख़िल नाहे थियो, ज़ोर नमाज़ जो जेको टाइम दाख़िल थिए थो तक़रीबन मुने हिकु टाइम ते ज़ोर नमाज़ जो टाइम दाख़िल थिए थो। कोई बंदो आयो 12:30 बजे ज़ोर नमाज़ पढ़ी, नमाज़ नाहे थी, हाणे वक़्तु जीअं जो दाख़िल थींदो नमाज़ खे जेको मोटाइणो पवंदो। सेम ॿियूं नमाज़ूं बि इहे आहिनि, जंहिं नमाज़ जो वक़्तु दाख़िल थी वियो त वक़्तु दाख़िल थियण खां बाद में नमाज़ पढ़बी, जेकॾहिं वक़्तु दाख़िल थियण खां पहिरियां तव्हां नमाज़ पढ़ी आहे नमाज़ तव्हां न थींदी।
साईं मरी वियल जे नाले ते कुझु छा मरी वियल माण्हू जी अच्छा मरी वियल माण्हू जे नाले ते कुझु ख़ैरात करणु कीअं आहे, छा उनखे अजुर सवाबु मिलंदो या न। हिकु साहिबु इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि उन इहा ॻाल्हि कई, या रसूल अल्लाह मुंहिंजी वालिदा गुज़ारे वई आहे, यानी इंतकाल करे वई आहे, मां ईसाले सवाब जे लाइ कुझु करणु चाहियां थो। हाणे अलाह जे नबी जा ॾाढो जॾहिं साहिबु इहो इरशाद फरमायो न त पोइ अलाह जे नबी फरमायो त हा ईसाले सवाबु उन ताईं पहुचंदो। त पोइ उन साहिबु चयो साईं मां छा कयां, को तरीक़ो मूंखे ॿुधायो। त पोइ अलाह जे नबी फरमायो पुटु वञ हाणे अहिड़े इलाइक़े में जंहिं इलाइक़े में पाणी जी किलत आहे, जंहिं इलाइक़े में पाणी जी किलत आहे न, उते वञी करे उन इलाइक़े में पाणी जो इंतज़ामु कराए, तुंहिंजे माउ जे लाइ इहा सदका जारी थी वेंदो। ऐं उहो साहिबु वियो, पोइ इलाइक़ो चेक कयईं त कहिड़े इलाइक़े में पाणी जी किलत आहे, उते वञी करे उन साहिबु पाणी जो इंतज़ामु करायो ऐं उन इलाइक़े वारा जेके मुस्लमान हुया या नॉन मुस्लिम हुया उतां पाणी पीअंदा वञनि पिया। अलाह जे नबी फरमायो तुंहिंजी वालिदा जे लाइ अलाह ताला इहो अजुर सवाबु बनाए छॾियो आहे। हाणे असां छा कंदा आहियूं, अबो इंतकाल करे वियो, अबो इंतकाल करे वियो, वालिदा इंतकाल करे वई, हाणे छा कंदासीं, अब 10 देगियूं लाहिणियूं आहिनि, पैसा आहिनि न आहिनि, पैसा आहिनि न यार, पैसा त न आहिनि, घणा पैसा, पैसा त 50,000 रुपयो पियो आहे। हाणे देगियूं घणियूं लाहिणियूं आहिनि, देगियूं 10 देगियूं लाहिणियूं आहिनि, 1.5 लख 2 लखनि जी ख़ैरात करणी आहे। पोइ हाणे मुस्लमान ओधारा पैसा वठी करे ख़ैरात कंदा आहिनि। इस्लाम इन शइ जो हुकुम बिल्कुलु बि न आहे ॾिनो। जेतिरो पैसो आहे उन पैसे जे मुताबिक़, जेतिरो पैसो आहे न उन पैसे खे ॾिसी करे तव्हां पंहिंजे वालिदैन जे लाइ सदका ख़ैरात करे सघो था। नंढो मिसाल हीअं ॿुधां त तव्हांजी जेब में तव्हांजी पूरी कमाई टोटल जेकी पई आहे 50,000 रुपयो पई आहे। हाणे तव्हांखे वालिदैन जे लाइ कुझु इंतकाल करे उन जे लाइ ईसाले सवाबु करिणो आहे न, हाणे उन मां 20,000 रुपया ईसाले सवाब में ख़र्च करे सघो था। 30,000 पंहिंजे लाइ रखो, छाजे करे जेकॾहिं 50,000 तूं ॾेई छॾींदे न, सुभाणे पोइ तूं पिनंदी, सुभाणे तूं पिनंदी, माण्हुनि जे तरफ़ हथु खणंदी। अलाह ताला एतिरो सख़्तु मुकलिफ़ असांखे नाहे बनायो। ऐं 2 नंबर ते ज़हन इहो हूंदो आहे, न साईं मूंखे त देगियूं ई लाहिणियूं पवंदियूं, अबो मरी वियो आहे, साईं अम्मा मरी वई आहे, मूंखे त देगियूं ई लाहिणियूं पवंदियूं। अलाह जो कसम देगियूं लाहिण बि ज़रूरी नाहे। ऐं देगियुनि में अगरि तव्हां ख़ैरात कंदव न, तव्हां ख़ैरात असां कंहिंखे सॾु ॾींदा आहियूं, ख़ैरात अगरि असां कंदासीं न, असां सॾु ॾींदासीं पंहिंजे मोतबरनि दोस्तनि खे, उनखे असां दावत ते सॾु ॾींदासीं जेको मुंहिंजो दोस्त पैसे वारो आहे, जेको रोज़ानो कढ़ाई खाई सघे थो, जेको रोज़ानो छेले जी भाॼी खाई सघे थो, जेको रोज़ानो बिरयानी खाई सघे थो। ऐं ख़ैरात में असां सभु मुस्लमान सॾु उन्हनि खे ॾींदा आहियूं। यानी ठीकु ठाक जेके माण्हू हूंदा आहिनि, जेके पैसे वारा ऐं मच्छी मानी खाइण जे लाइक़ु हूंदा न, उन्हनि खे असां ख़ैरात सॾु ॾींदासीं। ऐं ग़रीबनि खे त असां जेको सलाह बि न आहियूं कंदा। त ईसाले सवाब जे लाइ बिरयानी जी देग लाहिण ज़रूरी नाहे। 1000 रुपयो आहे, 1000 रुपयो अटो वठी करे कंहिं ग़रीब जे घर मोकिले छॾियो, उनजा 4-5 वेला थींदा, हे बहितर अमल आहे। अञा मथे जेकॾहिं ख़ैरात करणु चाहियो पिया, अलाह ताला ज़्यादा पैसो ॾिनो आहे, अलाह ताला ज़्यादा पैसो ॾिनो आहे, कंहिं इलाइक़े में पाणी जो इंतज़ामु करायो, कंहिं इलाइक़े में पाणी जो इंतज़ामु करायो, इहो बि जेको सदका जारी आहे। त हे तरीक़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु करायो आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं कंहिं माण्हू चयो त मातम असां छो कयूं, अड़े वाह केरु इहो, ओ ख़ुदा जा बंदा 2 मिंट ख़ामोशी इख़्तियार कर, छॾियो बसि छॾियोसि। साईं कंहिं माण्हू चयो त मातम असां कंदा आहियूं ऐं तकलीफ़ तव्हां मुलनि खे छो थींदी आहे, छा इहा हक़ीक़त आहे जेकॾहिं मातम शिया हज़रत कनि त तकलीफ़ मौलवियुनि खे थिए? न साईं, ईअं बिल्कुलु न आहे, ईअं बिल्कुलु न आहे। शिया हज़रत जेकॾहिं अगरि मातम कनि था न, मां मेंबर ते वेठो आहियां, वल्ला कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, तकलीफ़ असांखे न थींदी आहे। बल्कि मां अलाह ताला खां दुआ थो घुरां, या अलाह जेके बि शिया हज़रत आहिनि, या अलाह जेके बि शिया हज़रत आहिनि मातम कनि था ऐं मातम खे इबादत सम्झनि था, या अलाह इन जे मातम खे क़यामत ताईं जारी सारी रख। सभु आमीन चओ, सभु आमीन चओ। हाणे साईं जेकॾहिं मूंखे तकलीफ़ थी आहे, मेंबर ते मां इहा दुआ घुरायां ऐं अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला इन खे क़यामत जे सुबुह ताईं ईअं ई जेको आहे मातम जी तौफ़ीक़ ॾींदो रहे।